नाजरीन ब्रेकिंग न्यूज ॾींदा हलूं। दादू थर्ड एडिशनल सेशन कोर्ट दादू SHO ए सेक्शन दादू नूर मुस्तफ़ा पठान खिलाफ संदस जेई थाने ते FIR दाख़िल करण जो हुक्म जारी करे छॾियो। कुछ ॾींहं अॻु मोसमात सदोरी ज़ाल मुहर्रम जोयो जवाबदार गुलाम हैदर वलद अल्लाह बख्श जोयो मेहरान अली वलद गुलाम हैदर जे खिलाफ FIR लाए दादू जे थर्ड एडिशनल कोर्ट में दरख्वास्त दाखिल कई हुई, जंहिंजो कोर्ट सगोरी आर्डर कयो हो त जवाबदारनि खिलाफ FIR दाखिल कई वञे, जेका पुलिस स्टेशन ए सेक्शन दादू नूर मुस्तफ़ा पठान कोर्ट जो हुक्म न मञींदे FIR दाखिल न कई। फरियादड़ मोसमात सदोरी कोर्ट में दरख्वास्त दाखिल कंदे पंहिंजे मौक़िफ़ में उहो चयो त SHO नूर मुस्तफ़ा पठान आर्डर जी कापी वठी गारियूं ॾियण लॻो ऐं चवण लॻो कूड़ी आहीं ऐं जवाबदार शरीफ़ माण्हू आहिनि, तूं उन्हनि खे ब्लैकमेल थी करी निकिरी वञ न त तुंहिंजे मथां FIR कंदुसि। जंहिंखां पोइ फरियादड़ वरी अची कोर्ट सगोरी में दरख्वास्त दाखिल कई त A सेक्शन थाणे जो SHO नूर मुस्तफ़ा पठान कोर्ट जो हुक्म नथो मञे ऐं न मञींदे FIR दाखिल न कई आहे। उन्हीअ खां पोइ कोर्ट फरियादनि जो फरियाद ॿुधी SHO ते FIR दाखिल करण जो हुक्म करे छॾियो।